अचबोत जिगर शेर जो धारे अचबो, अचबोत जिगर शेर जो धारे अचबो, हर देव आए राकात के मारे अचबो, ओ मंज़िले मकसूद ही वायदो है तो काम, हर हाल में अंजाम के पारे अचबो। साथियों हक मौजूद जिया सिंध अज असां जो ये एहतजाज सारिन जे घट रेट ॾियण ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा जवाब ॾियण आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जवाब ॾियण आहे सारिन जी कटौती खिलाफ़ आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त असांखे हर साल पंहिंजे हक़नि लाइ रोडनि ते गीसियूं थियूं करणियूं पवनि, पेर पिथूं था करणा पवनि, पर असांजो ऐं दाउन ऐं आउन खे सरमाईंदार वापारी तबिको नज़रअंदाज़ करे छॾींदा आहिनि। जॾहिं संदन मनपसंद रेट ते भाण बि वठूं था, दवाऊं बि वठूं था ऐं संदन व्याज बि भरूं था, जॾहिं आबादगारनि जूं आबादियूं लहनि थियूं त इन्हनि सां इहे नाजाइज़ियूं छो कयूं वञनि थियूं, इहे वेठागातियूं छो कयूं वञनि थियूं। तंहिं करे मुंहिंजो सभिनी आबादगारनि खे, हारियुनि खे, मज़दूरनि खे निमाणो अर्ज़ु आहे त सभु गॾिजी पओ। हे अवां जे आङिरियुनि ते ॻणण जेतिरा बदमाश वापारी अवां साम्हूं कुझु बि न आहिनि। उस्ताद बुखारी लिखे थो त कंध पकड़े ॾिस शींहं बकरी अथई, कंध पकड़े ॾिस शींहं बकरी अथई, लठ फेरे ॾिस नांग नोड़ी अथई, सूर सख्तियूं ॾिसी दिलि शिकस्तो न थी, पेर ॿोड़े ॾिस पाणी अथई। तंहिं करे जागो, पंहिंजे नस्लनि जे बका लाइ रोडनि ऐं रस्तनि ते अचो, छो त असां मिसकिननि जो गुज़र पेट गुज़र ज़रायत ते आहे। इहे सरमाएदार वापारी चाहिनि इहो था त इन्हनि खे मुख़्तलिफ़ नमूननि सां पीड़िजे जीअं त इहे पंहिंजूं ज़मीनूं भुॻड़नि मुठ ते विकिणण लाइ मजबूर थियनि। तव्हां सभिनी जी महिरबानी जी असन। इन खां पोइ समाजी अॻवान भा मुर्तज़ा मंगरार खे गुज़ारिश आहे त पाण अचनि अची तकरीर कनि। मुर्तज़ा मंगरार।